शहदादकोट में ठेकेदारनि पारां रोड में थियल मयारी पथर ऐं ॿियो नाक़स मटीरियल इस्तेमाल करण सबबि हाईवे एम्प्लॉइज़ यूनियन जे अॻुवाणनि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कंदड़ ठेकेदारनि जे मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन रोड्स खाते जे आफ़ीसरनि मां एहतिजाज रैली कढी प्रेस क्लब पहुची ठेकेदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि अली रज़ा मक्सी, एजाज़ बिरोई, मिसरी खान, अब्दुर्रज़ाक बिरोई ऐं ॿियनि चयो त मुख़्तलिफ़ हंधनि ते कमु कंदड़ ठेकेदार साले खोखर ऐं संदसि जो पुटु अली रज़ा खोखर रोड जो कमु गैर मयारी करण जे बजाए खेनि ठेकेदार दारोगा समेत ॿई स्टाफ सां बद इख़लाक़ी करण ते लही आयो आहे। हुननि चयो त असीं सरकार जे पघार खणी रहिया आहियूं, कमनि जी जाच ते मुक़ररु कयो आहे, मगर ठेकेदारनि पंहिंजी सरकारी कम में नाक़स मटीरियल इस्तेमाल करे शहरियुनि खे सहूलियत लाइ ठेकेदार रोड में कमु बहितर न करे क़ौमी नाणे खे लुटे रातो राति करोड़पति बणिजी रहिया आहिनि। हुननि चयो त असीं सरकार जा मुक़ररु मुलाज़िम आहियूं ऐं पंहिंजी ड्यूटी दौरान अहिड़े नाक़स कम जी कंहिं बि ठेकेदार खे इजाज़त न ॾींदासीं त हू सरकारी ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटे नाक़स कमु कराए। हुननि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त रोड जो हलंदड़ नाक़स कमु थियण जी इंक्वायरी कराए ठेकेदारनि खे ब्लैक लिस्ट कयो वञे, जीअं ॿियो को ठेकेदार अहिड़े नाक़स कम जो जुरत न करे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।